jungle. पब्लिक स्कूल गडाब जी 8वीं सालगिरह जे मौक़े ते शानदार तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें चेयरमैन बोर्ड ऑफ गवर्नर्स प्रोफेसर एजाज़ अमन कुरैशी, प्रिंसिपल पब्लिक स्कूल गडाब प्रोफेसर मोहम्मद यूसुफ शेख, वाइस प्रिंसिपल लाला ॾिनो राजपर, ज़ाकिर हुसैन नगमा न्याज़ी, इफ्तिखारा मंसूमरो, फैसल चारण, आबिद हुसैन तुनियो, अब्दुल करीम हाले पोटरो, एजाज़ बुगियो ऐं ॿियनि उस्तादनि शागिर्दियाणनि समेत वालिदैन वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जो आगाज़ तिलावत क़ुरान मजीद सां कयो वियो। उन सां गॾु प्रोग्राम में तक़रीरी मुक़ाबिला, स्कूल मुतालिक़ सवाल जवाब, मिली नगमा ऐं स्कूल पेनिट्रेशन जा मुक़ाबिला पेश कया विया। प्रोग्राम जे दौरान स्कूल जी सालगिरह जो केक पिणु कटियो वियो। प्रिंसिपल पब्लिक स्कूल गडाब पंहिंजी तक़रीर में स्कूल जे मिड़नी कारकरदगी ते रोशनी विधी ऐं स्कूल जो तारीख़ी जाइज़ो पेश कयो। महिमान ख़ासि प्रोफेसर एजाज़ अमन कुरैशी पंहिंजी सदारती ख़िताब में प्रिंसिपल ऐं उस्तादनि जी ख़िदमतुनि खे साराहियो ऐं स्कूल जी बहितरी लाइ पंहिंजी कोशिश वठण लाइ पंहिंजे जज़्बे ऐं अज़म जो इज़हार कयो। प्रोग्राम दौरान थींदड़ मुख़्तलिफ़ मुक़ाबलनि में कामयाबी हासिलु कंदड़ शागिर्द ऐं शागिर्दियाणनि विच में इनाम पिणु तक़सीम कया विया।